पंजाब जे अॻूणे गवर्नर सरदार लतीफ़ खोसा चयो आहे त सिंध हुकूमत जा कोरोना वायरस खिलाफ़ खयल कदम सारा जोगा आहिनि। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे पंजाब जे अॻूणे गवर्नर सरदार लतीफ़ खोसा चयो त सिंध हुकूमत जा कोरोना खिलाफ़ खयल कदम सारा जोगा आहिनि। हुन चयो त सिंध सरकार ईरान खां वापसि आयल माण्हुनि खे फौरी सखर मुंतकिल करे खेनि आइसोलेशन में रखी महफ़ूज़ बणायो, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत लापरवाही कंदे ताफ़तान बॉर्डर ते माण्हुनि खे रोकण लाइ के बि इंतज़ाम न कया। सरदार लतीफ़ खोसा वधीक चयो त सिंध सरकार लॉकडाउन वारो फ़ैसिलो ॿिनि सूबनि खां अॻु कयो, जंहिंखे पूरी दुनिया में साराहियो वियो। हुन चयो त वफ़ाक़ जी पॉलिसी बहितर न हुजण बावजूद उन जो साथ ॾिनो। मैं समझता हूँ नैब को देखें, नैब को फ़ाल बना के ट्रांसपेरेंट हो और इनडिस्क्रिमिनेट हो, और या फिर नैब के इदारे को बंद कर दें। जहाँ तक ताल्लुक है शाह साहब की ज़मानत का या हमज़ा की ज़मानत का, हमज़ा शरीफ की, ये तो जिस तरह मैंने अर्ज़ किया कि जो पहली की नज़ीरें हमारे सामने मौजूद हैं, उस हिसाब से तो उनकी ज़मानत इसलिए भी होना चाहिए क्योंकि नैब का कानून जो है वो बुनियादी हकूक़ से मुतसादिम है। क्योंकि जब तक कोई शख्स सज़ा नहीं हो जाता उस वक्त तक वो मुल्ज़िम है, मुजरिम नहीं है, और मुल्ज़िम कानून में बेगुनाह होता है ता वक्त के जुर्म साबित न हो। लतीफ़ खोसा चयो त सियासी माण्हुनि खे इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे, पर असीं जेल ऐं सख़्तियूं ॾिसी चुका आहियूं। हाणे मुख़ालिफ़नि जो वारो आहे। हुन चयो त नैब जी कारकर्दगी ज़ीरो आहे, माण्हुनि जूं ज़मानतूं थी रहियूं आहिनि। उमेद आहे त सुभाणे सैयद खुर्शीद शाह जी बि ज़मानत थी वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।